अस्सलाम वालेकुम नाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो। अॼु जेका ख़ुशख़बरी आहे ज़बरदस्त आहे दोस्तो। राति एपिसोड तव्हां ॾिठा, कल्ह ॾिठा ऐं हाणे आख़िरी एपिसोड बचियो आहे। ड्रामे खे 85 ते ई ख़तमु कयो पियो वञे ऐं 85 क़िस्त हिन जी आख़िरी क़िस्त आहे। ऐं अचण वारी क़िस्त में दोस्तो हाणे ॿिन्ही धुरियुनि जो ठाक कराईंदो मंसूर खान ऐं ॿई धुरियूं जेको आहे भाकुर पाए खीर खंड थी वेंदियूं ऐं मंसूर खान ॿिन्ही धुरियुनि जो ठाक कराए जेका रिश्ता जिथे हूंदा उहे उते ई रहंदा अहिड़े हिसाब सां ऐं हिननि जो तलाक़ूं बि कोन थींदियूं ऐं ॿई धुरियूं खीरखंड थी वेंदियूं ऐं पोइ ड्रामा सीरियल दुलाब जो जेको आहे एंड कयो वेंदो। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो 100 खां पहिरियां ई हिनखे खोटाईंदा, पर एतिरो जल्दी खोटाईंदा 85 ते त हीअ त वॾी ॻाल्हि थी वई न। 85 ते ई पूरो थी वियो ड्रामो। हाणे लास्ट एपिसोड दोस्तो जेकी आहे अचण वारी आहे, इहा लास्ट एपिसोड आहे। बसि इन में कमु तमामु, इन खां पोइ दोस्तो ड्रामा जेका नवां अचणा आहिनि उन्हनि जूं तयारियूं कयूं वेंदियूं। पोइ हाणे जेतिरे ॾींहंनि जे अंदरि उहो ज़ाहिर थियनि, लेकिन तमामु जल्द नवनि ड्रामनि खे हलायो वेंदो, छो त हिन टाइम को अहिड़ो ॿियो मेगा सोप सीरियल कोन पियो हले। हाणे पापनगर बि तयारु पियो आहे, वीरन जी बस्ती बि तयारु पियो आहे ऐं जेको आहे हुन दोस्तो इहे ॿई ड्रामा त बिल्कुलु तयारु आहिनि। पोइ जॾहिं हलाइनि बाक़ी दुलाब हिते एंड थी वियो।